सेवन मामा के ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ म्यूनिसिपल कमेटी सेवन जे नौजवान चेयरमैन सैयद शहज़ाद हैदर शाह ऐं तालका सेवन जे असिस्टेंट कमिश्नर सेवन सां गॾिजी सेवन शहर जे नएं बस स्टॉप खोसा मोहल्ला सेवन जी विज़िट करे नएं बस स्टॉप जे बुनियादी मसइलनि बाबति मौक़े ते म्यूनिसिपल कमेटी सेवन जे अमलदारनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी सेवन जे चेयरमैन सैयद शहज़ाद हैदर शाह असिस्टेंट कमिश्नर सेवन सां गॾु भुट्टा मोहल्ला सेवन जे अवाम जी शिकायतुनि जो नोटिस वठी भुट्टा मोहल्ला सेवन जे ड्रेनेज स्कीम जी विज़िट कई। भुट्टा मोहल्ला सेवन जे ड्रेनेज सिस्टम बाबति मालूमात वरिती ऐं भुट्टा मोहल्ला सेवन जे ड्रेनेज स्कीम बाबति मौक़े ते अहकामात पिणु जारी कया। सैयद शहज़ाद हैदर शाह जो चवणु हो त मूंखे सेवन जे अवाम वोट करे हिन चेयरमैन जी कुर्सीअ ते वेहारियो आहे। मां सेवन जे अवाम जी ख़िदमत करण आयो आहियां। मां सेवन जे अवाम जे बुनियादी सहूलियतुनि मुहैया करे ॾियण लाइ हिन कुर्सीअ ते वेठो आहियां। सेवन शहर जे अवाम जी जाइज़ मसइलनि लाइ मुंहिंजी ऑफिस जा दर खुलियल आहिनि।